من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الصلوات الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين. الصلاة والسلام على أخيه وابن عمه علي بن أبي طالب عليه السلام. सलवा पढ़ो सलवा ताले नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, हुसैनियत, यजीदियत, बावाज़े बुलंदर सलवा। जेके तव्हां ज़ादार मोमिन पोइते वेठा हुजे थोरो थोरो वेझो वटि त वधीक बहितर न कंदो असां बाबा जेके तव्हां वेठा हुजे थोरो सुरी पियो अचनि बाबा साईं थोरो थोरो सुरी पियो मूंखे काफ़ी जॻह ख़ाली पई आहे काई वज़ाहत न बिल्कुलु हुकुम बानियान जो तकमील साईं क़िबला खे टेम ॾियऊं त बिली करे सलवा पढ़ो आले मोहम्मद अली वाला हो जिवें शाला ते तेरा जी है अलम वाला अली वाला हो जिवें शाला ते तेरा जी है अलम वाला ते तेरा जी है हुसैन वाला हैदरी वरी बिनाराए हैदरी अलम गाजी दा फरियाद सुन दे झोली मावा दी आबाद कर दे और भी मिली करे नाराए हैदरी अलम गाजी दा फरियाद सुन दे झोली मावा दी आबाद कर दे अली वाला हो जिवें शाला ते तेरा जी है अलमवा ते तेरा जी हैदरी बोली कर वर भी आकर तय नाराए हैदरी जे दे घर ते गाजी दा परचम ओदे सर ते न आसी कोई गम जे दे सर हैदरी जेंद घर ते गाजी दा परचम ओंद सर ते नया से कोई गम अली वाला हो जिवें शाला ते तेरा जी है अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हैदरी वरवी नाराए हैदरी जेड़ा इंदे पर चमक चुम दे थी अली दी गुंबों प्यारा लग दे वरी मेहरबानी नाराए हैदरी जेड़ा इंदे पर चमक चुम दे थी अली दी गुंबों प्यारा लग दे अली वाला
ओ जिवें शाला ते राजी है अलमा वाला, ते राजी है हुसैन वाला, ते राजी है अलमा वाला। सलवात वरे औले मोहम्मद। शाम जा केद निभाए भाव जी मोहब्बत जा ज़ेवर हटाए। सजाद जी जवानी शाम जे हवाले कर। बाकर मौला के 5 साल जो बुढ़ड़ो बनाए मोटी अली जी दी वतन मदी। 53 महमल मां कुल 3 महमल 120 मस्तूरात मां कुल 12 84 बच्चन मां कुल 9 बच्चा बचाए। सजाद लुटल काफिलो वठी मदीने। मुखो सवाल कुछ मौला जा मदा तो 3 महमल शो पढ़िया 12 मस्तूरात शो 9 बच्चा शो। जॾहिं हुसैन मदीने खां हलियो 28 बजो छा 3 महमल वठी 12 मस्तूरात 9 बच्चा न। जॾहिं इहो सादात जॾहिं लुटल काफ़िलो जॾहिं 11 मरम खां हलियो न कूफे पहुतो 36 महमल। जॾहिं कूफे खां शाम पहुतो 16 महमल। मां तोखां तो सवाल पुछां जॾहिं इहो काफ़िलो मदीने पहुतो 8 रबीउल अव्वल ते त घणा महमल हुया? कुल 3। चौथे में सामान इन दुनिया सजाद खे सम्झो काथी आहे। सजाद उन मंज़िल जो नालो आहे जे 50 महमल जूं मैयतूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो रहिया। जीअं मदीनो क़रीब आयो अली वारो तव्हां साल 2 साल तव्हां पंहिंजे शहर खां ॿाहिरि हो न। जॾहिं वतन वेझो ईंदो आहे न ॻोठु वेझो ईंदो आहे त दिलि ख़ुशि थींदी आहे। दिलि वॾी थी वेंदी आहे त मुंहिंजो वतन अची वियो, मुंहिंजो ॻोठु अची वियो, मुंहिंजो इलाइक़ो अची वियो। उलमा मौजूद आहिनि। जीअं मदीनो क़रीब ईंदो आयो न अली जे धीअनि जा वेण वधंदा रहिया। मुंहिंजी सामने थी सजाद साम्हूं कहिड़ो शहर? मूंखे नाने मोहम्मद जे क़बर जी ख़ुशबू, अम्मा ज़हरा जी क़बर जी ख़ुशबू, हसन भाउ जी क़बर जी ख़ुशबू। साम्हूं कहिड़ो शहर आहे? अम्मा मुबारक हुजे नाने जो वतन मदीनो अची वियो। बीबीअ वरी पुछो बचड़ा कहिड़ो शहर आहे? अम्मा बार बार छो थी पुछे? अम्मा तूं कॾहिं मदीनो न ॾिठो? हज़ार इंसाफ़ न कयई ज़ैनब कॾहिं ॿाहिरां खंदती? मां त रुॻो भाउ जी मोहबत में रुॻो शाम सी। मां त नाने जो रोज़े ते बि अदरात जे वेले वेंदी हुअमि। कनीज़ुनि जो ओलो हूंदो हो, अलमन वारे अब्बास जो पौरो हूंदो हो, तॾहिं वेंदी हुअमि नाने जो रोज़े ते। दिलि चई नाने जो वतन मदीनो आहे। बीबी हिकु जुमिलो पढ़ियो आहे नाने जो वतन मदीना मूं ज़ैनब खे क़बूल न कजां। वई हुअमि त भाइरनि जी कतार गॾु हुई, सर ते चादर हुई। अॼु भाइर माराए, पुट माराए, भाटिया माराए, बुरको लुटाए वतन मदीने मोटी आई आहीं। मूंखे क़बूल न कजां। अॼु न मुंहिंजो हुसैन आहे, न मुंहिंजो अब्बास आहे, न मुंहिंजो अकबर आहे। माती में सिधो आई नाने जी क़बर ते। नाना ज़ैनब जी जो सलाम। नाना जे ॿी का शाम हुजे त मां ज़ैनब हाल। नाना मूंखे हुसैन जो बि अरमान आहे, नाना मूंखे अब्बास जो अरमान आहे, नाना मूंखे इहो बि अरमान आहे जो मां ज़ैनब शराबी सां ॻाल्हाई आहे। नाना वॾो अरमान ज़ैनब खे इहो आहे जो क़बर ताईं न भुलिबो। नाना मां सकीना खे अकेलो शाम दफ़नाई आहे। नाना हिकु मां तुंहिंजे लाइ करबला में तोहफ़ो वठी। नाना ॾिसंदे असां वेंदा आहियूं न ईरान, करबला, इराक, पोइ पंहिंजे लाइ को न को तोहफ़ो वठी ईंदा आहियूं। न्याज़, खाके, शफ़ा, तस्बीह। नाना हिकु मां तुंहिंजे लाइ करबला में तोहफ़ो वठी। नाना ॾिसंदे ईअं बीबीअ पंहिंजे बुरके मां हुसैन भाउ जी तीरनि लॻल ख़मीस कढी रखी आहे। नाने जे क़बर ते नबी जी क़बर हलणु लॻी। हा नाना इहा ख़मीस आहे तुंहिंजी क़बर थी हले। मां त न ग़रीब भाउ खे 70 क़दम तो कुसंदो ॾिठो। ज़रबा हलंदियूं रहियूं। मां क़ुरान खणी चयमि न मारियोसि, मुंहिंजो हिकु त बचो आहे, मुंहिंजो लहज़े जो महिमान आहे। नाना हाणे ॾींहुं हीअ वा हुसैन जी ख़मीस। न राति थिए त धीअ जी कंड ॾिसिजांइ। तुंहिंजे उमत जे पुटनि खे वधीक मारियो या धीअनि खे? नाने जो सिक बीबी जुमल नाना तुंहिंजो गदीर वारो ऐलान ज़ैनब खे ॾुखियो पई थी। सिधो आई मां क़बर ते। अम्मा ज़ैनब जो सलाम। लंबा मसाइबनि भाउ खे विहारनि।
अमा एक दफ़ो कबर में अच ॿार सुञाण हिन में तुंहिंजी ज़ैनब कहिड़ी आहे मां वई कीअं में मोटी कीअं जिते मां तुंहिंजे बाबे जो सभु कुझु बचाए मां पंहिंजे बाबे जो वतन मदीने मोटी आहियां हिकु दफ़ो कबर खां ॿार सुञाण हिन में ज़ैनब कहिड़ी आहे भाउ जे कबर ते आई असन भाउ तूं अमीर आहे हुसैन करबला जो अमीर आहे तूं 9 मरतबा पाणी तोखे ज़ैनब पाणी पीआरे हुसैन पाणी घुरंदो रहियो पीआरे न सघे सिधो आई बाबे अली के घर ये भी पंहिंजे घर न वई मुंहिंजो सियाण जो धीअ जनाब पुछंदा पंहिंजे बाबे जनाब अब्दुल्ला खां बाबा असां ॿुधो असांजी अमा शाम जा के दिन बाद वापसि मदीने मोटी आई आहे हा धीअ बाबा पोइ असांखे हेॾो साल त अमां जी सिक लॻी आहे अमां खे हाणे पंहिंजे घर वठी आहे अमां सां मिलूं अमां खां ॾुख पुछूं जनाब अब्दुल्ला हरूद अची आहे पर मौला सजाद खे चई न सघे अहिड़े इल्मु वेठा पण वारा ईअं था पर जनाब अब्दुल्ला ख़तरे ॾींहुं रोईंदो आहे मुंहिंजे मौला मां तो चाचा अब्दुल्ला ख़ैर था अॼु रोईंदो आहे बचरा अॼु मां सवा बणिजी आहियां मूंखे ख़ाली न मोटाए जॾहिं मां घर तो वञा त मूंखां धीअरूं अजीब अजीब सवाल थी पुछनि बाबा अमां कॾहिं घर ईंदी अमां खे वठी आया अमां खे छो न वठी आई तो वक़्त जो इमाम आहे हाणे पुफीअ खे तूं चओ त हाणे पंहिंजे हवेलीअ हल पंहिंजे घर हल पंहिंजे धीअरुनि सां मिल सजाद मौला हलंदो 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 सिधो आयो आलिया जे मथां ठुरम जो सियाण मौला करे थो बचरा ॿी के शाम आई आहे न अम्मा पोइ रोई छो थो अम्मा चाचो अब्दुल्ला आयो आहे चाचो सवाल ई बणिजी आयो आहे बचरा पोइ सवाल ख़्याल सां कजां आहियां त अमीर पीउ जी धीअ अड़नि ॿारनि जी भेण आहे उमत अहिड़ो लुटियो आहे जो मां ज़ैनब ॾियण जे क़ाबिल न आहियां मां करबला कुफे शाम में लुटियल आहियां अम्मा चाची जी ॿियो कोई सवाल न आहे इस्म ॾे चाचो अब्दुल्ला चवे तो उफ़ीअ खे चओ हाणे पंहिंजी हवेली हल पंहिंजे धीअरुनि सां मिली पंहिंजे घर जा दरवाज़ा खोले असां ॾिसां रोअण वारा दरवाज़े जो नालो आयो आहे अली जी धीउ फरमाए थी सजाद बचड़ा मां त हलण लाइ तयार आहियां पर पहिरियों ज़ैनब जो शर्त अम्मा कहिड़ो शर्त आहे चवंदी बचड़ा जे पहिरियों पंहिंजे हथनि सां बाबे हुसैन वारो बंदि दरवाज़ो त खोल मां भाउ जो बंदि दरवाज़ो खुलंदो ॾिसी वञा रोअण वारो जॾहिं बीबीअ इहो हुकुम कयो आहे सजाद मौला जो रत वधणु शुरू थियो आहे रोअण वारो ईअं सजाद पंहिंजे हथनि सां बाबे वारो दरवाज़ो खोलियो आहे चाचा साईं जॾहिं हुसैन जो बंदि दरवाज़ो खुलियो आहे अली जे धीउ जो वेण वस में न रहियो मातमी भाउ जे ख़ाली चेती सजाद आ हली आज बाबे जे मसनद जे मूंखे हुसैन बणिजी वेही ॾुखर आ बाकर बचड़ा तूं बि हली आ बाबे जे मसनद ते वेही मां ॾिसां जॾहिं सजाद मौला ऐं बाकर इमाम हुसैन जी ख़ाली मसनद ते वेठा चाचा साईं अली जे धीउ जो मुंहुं करबला फिरी वियो आहे करबला ॾे मुंहुं करे फरमाए थी हुसैन हाणे त ज़ैनब ते राज़ी आहियां हाणे त भेण ते राज़ी आहियां ॾिसे थो अॼु तुंहिंजो घर वसई थो तुंहिंजो घर आबाद आहे अॼु तुंहिंजो नसल बचायो थी वञाए मां पंहिंजो मुकायो थी वञाए अॼु ज़ैनब झोलियो छटियो थी वञई मातमी वाला गवाह तोखे बि धीउ हूंदियूं तूं बि कंहिं धीउ जो पीउ हुजे चाचा साईं दुनिया जो दस्तूर आहे मां चवंदो आहे केॾो बि पीउ माउ ग़रीब हुजे जॾहिं धीउ पीउ माउ जे घर खां हलंदी वञे अबो अमा धीअ खे कुझु न कुझु ॾींदा आहिनि धीअ खयूं वञ ॾुखे वेले कमी ॾेई अल्लाह गवाह अमीर पीउ जी धीअ हुई अड़नि ॿारनि जी भेण हुई जॾहिं बाबे जे घर खां हली आहे मुंहिंजे सजाद मौला जो रत वधणु शुरू थियो आहे सुगरा करीब जी चवंदी सजाद कहिड़ी करबला यादि आई केड़ी शाम याद आई तुझो रत थो रहे चंदो न करबला याद आई या न शाम याद आई वो छो तो रहे चंदो जो काश बाबा हुसैन हुजे आज काश चाचो आली हुजे होदे तरसे आज मुझे मुफी ज़ैनब मुझे घर का खालियते पई थी वञे मां करबला कूफे शाम जो रोटे लाया मोट कुछ ना है बच्चो जो उफी खे जा औलाद वारो इमाम जा जुमला मुकिया न मुझे साइंस गुरा परे वनी अकेली जाए ते बीबी कई दुर लान शुरू किया शुक्र दुरलाए भाज क्या खड़ी आया जति रत न रो मुबी के खाली न मोटाए मुझा दुर हाज़िर तई मां अकबर जे शादी लाए संभाल रखया अकबर शादी कंदो मां दुर हटाई नौकरा बिस्मिल्लाह के बुधंदो मैं पांजे किबला के टाइम जा साईं जी मेहरबानी मूंखे भी जल्दी अल्लाह गवाह माते वियो चेती रत न रुवार के मूंखे सकीना जे दुराड रत रुवार तो न रुवार मता सजाद मरी न वञे
रोहण वारो जने मुझे सैन ये बाबे जे घर के हलन लगी आ कतार में भैरन जा दरवाजा संधी आई आ हसन जो दरवाजो आयो बीबी चेपे हुसैन जो दरवाजो आयो बीबी चेपे मात में हम हन पे दरवाजो आयो बीबी चेपे दरवाजा भैरन जा संधी आई आ चेपे कदी आई आ जिन्होंने बाद जो दरवाजो आयो तत जे बाद बीबी जो वडो मान हो जे अलमन वारे अब्बास जो दरवाजो सामो आयो आ बीबी जो वेण वस में नाए रहो जमीन ते उठी भी आए बैठी भी आए दरवाजे में हाथ बजी चेती हो मुझे चादर जाने गुरान लगा दी ओ मुझे बुरके जब हाफ लगा दी इससे तो अञा ज़ैनब दुखने लाई जी थी वतई अञा भेड़ जीअरी थई जने मां मदीने में वसंदी हम कर अब्बास होंदो कर हुसैन तो होंदे कर वाली होंदो अज तो का बाद में ज़ैनब अकेली पई थी वंदई कोई सजण वारो भी ना है अल्लाह गवा जमला मुक्या ना कदम ते नंढा हथ लगान जो केरा मुझे कदम ते हथ लान जो सुञान बाबे के गिला न दे जो गाजी ना है तमान जो नौकर पुट फजल हारोरा आहलिया जो तो के अब्बास बन जी घर छड़े जा मरहबा मरहबा रोना मारो जने मुझी आले जनाबे जाफर तैयार जे बेटी जनाबे अब्ला जे घर पादिया मुको मशो बीबी आई त काथी अची बैठी जमता मेन दरवाजे ते बीबी अची हेठे बैठी ते बैठी आ उन वक्त मुझे सैन जे न वजो वई धियो सुनो कुरान पयो पढ़न एक बे के तू जल्दी जल्दी करो कुरान बंद करे दरवाजे ते कई मदीने जी सवाल आई बैठी अम्मा जी वसीयत आद के भी मस्तूर के हेठे नग जल्दी फारूक दिखो वई धियो कुरान बंद करे माओ जे कंडवारे पासे रो आयो ने अत बदी जवन मस्तूर तुझो को सवाल कर असल ज़ैनब जो थी आयो तुझो सवाल पूरो कंदासे जने सवाल जो नालो आयो आलिया तड़पियो थी आ जदी मां कई सवाल बनाया मां का गरीब नाया जो तो सवाल कया अच्छा जे तू गरीब नाए दबो मिटी दशो बेटिया जदी मां ते अमीर पी जी दिया मां त अल्लाह भार जी भेण जो तव्हां का सवाल कया अच्छा बीबी जे तुझो सवाल न आहे त छो वेठी आहे मिटीअ ते जॾहिं मां 1600 मील मिटीअ ते वेहंदे वेहंदे मिटीअ जी आदी बणिजी वई आहे अॼु मां पंहिंजे मर्द मिटी ते वेठी आहियां जॾहिं बीबी जो असांजो बाबो नमाज़ पढ़ी घर आयो असांखे बाबो नाराज़ थी थो जॾहिं मां ॼाणा तव्हांजो बाबो ॼाणे मां तव्हांजे बाबे जी ज़ामिना तव्हांखे जो बाबो कुझु न चवंदो जॾहिं मां घर में दाख़िल थियमि तव्हां ॿई भेणियूं ॾाढो सुहिणो क़ुरान पियो पढ़ो अॼु तव्हां क़ुरान पढ़ो मां तव्हांजो क़ुरान वेही ॿुधा हिन क़ुरान जो नालो आयो आहे ॿिनि भेण पिटणु शुरू कयो आहे चेती मास्तूर तो रुॻो असांजो क़ुरान ॿुधो आहे तूं असांजी अम्मा ज़ैनब जो त क़ुरान ॿुधे आहे तोखे असांजो क़ुरान पढ़णु भुलिजी वञे हा तोखे असांजो क़ुरान पढ़णु विसरी वञे हा हिन असांजी अम्मा मदीने में क़ुरान पढ़ंदी असांजो नानो अली लिकी लिकी अम्मा ज़ैनब जो क़ुरान ॿुधंदो रोई चवंदो ज़ैनब धीअ मां तुंहिंजे क़ुरान पढ़ण तां सदको वञा छा तव्हांजी मां घर में न आहे जॾहिं बि असांजी मामे सां गॾु इराक वई आहे छा तव्हांजे मामे जी कई ख़बर आई आहे तॾहिं हा बीबी ॾाढियूं ॾुखियूं ख़बरूं आयूं आहिनि पहिरीं ख़बर आई आहे असांजो मामो करबला में मारियो ॿी ख़बर आई आहे असांजी मामे जे मोहबत में शाम नसियूं पाए कूफे जे बाज़ार में शाम करे हुन बाज़ार पत्थर थी झले थी मारो या बाग़ीअ जी वॾी भेण ज़ैनब मातमी जनाब अब्दुल्ला नमाज़ पढ़ी घर मोटियो जनाब अब्दुल्ला जे वरी धी जो नालो में कलसूम आहे जॾहिं कलसूम धीअ माउ जी वसियत भुलिजी वई आहे बाबा भुलिजी न बेचारा भैया मस्तूर छो बैठी आहे मिट जल्दी फारूक करे सा बाबा मां कई मरतबा वई आहियां न मस्तूर सवाल थी करे न मिटीअ तां थी उथे जॾहिं मां कई ग़रीब न आहियां मां कई सो न मां त अमीर पीउ जी धीउ आहे मां त अड़नि भार जी भेण आहे मां त अमीर सोरे जी नूंहुं बाबा तूं पाण वञी पुछेसि कीअं आई वेठी आहे जनाब अब्दुल्ला कंड वारे पासे न आयो आहे हथ वधी चए थो मस्तूर मुंहिंजे धीअनि ते नाराज़ न थींदे हिन जी मां जो घर में न आहे तूं न घबराए मां अरब जो वॾो रईस आहे मां वॾो अमीर आहे जेको तोखे घुर्जे अॼु मां अब्दुल्ला ॾियण लाइ तयारु आहियां चाचा साईं जनाब अब्दुल्ला पंहिंजे खीसे मां पंहिंजे जेब मां ईअं दीनार कढी बीबीअ खे हथनि ते रखिया हथनि ते दीनार जॾहिं चाचे थी अब्दुल्ला जे मां मदीने में वसंदी हुयमि मलाइक दरवाज़े ते पिनंदा हुआ नबी सवाली हूंदा नबी जो नालो आयो आहे अब्दुल्ला दीवार सां टकर हणो शुरू कया आहिनि रोई चयो त बीबी बि अल्लाह जो नालो अथई जल्दी ॿुधाए सच ॿुधाए त तुंहिंजे दरवाज़े ते मलाइक सवाली हूंदा नबी सवाली हूंदा एतिरो ॿुधाए तूं क्या मदीने वारे ज़ैनब